वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु असां सां सचाई न्यूज़ स्टूडियो में BS9 जो जेको JUI जे तरफ़ां उमेदवार आहे साईं रुशदुल्ला शाह अमरोटी साहिब जन, उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं रुशदुल्ला शाह साहिब, तव्हां हिन वक़्तु जेका इलेक्शन कंटेस्ट कयो था, माना हिन वक़्तु तव्हां माज़ी में बि 2-3 दफ़ा इलेक्शन कंटेस्ट कई आहे, त तव्हांजो जेको रोल आहे उहो आहे अॻुवाण हिज़्ब इख़्तिलाफ़। त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिज़्ब इख़्तिलाफ़ जे अॻुवाण जी ज़िमेदारी छा आहे, छा कमु आहे हुनजो? अवाम जा जेके बि बुनियादी मसइल आहिनि उन्हनि खे एड्रेस करणु ऐं अवाम जा उहे मामलात जेके इक़्तिदारी धुर एड्रेस नथी करे पार्लियामेंट में या असेंबलियुनि में नथी उन्हनि जे मुताबिक़ आवाज़ पुट नथी करे, त हिज़्ब इख़्तिलाफ़ अवाम जे हर उन इशूज़ खे पंहिंजे लेजिस्लेटिव फोरम ते रेज़ कंदो, त जीअं अवाम जा जेके बुनियादी मामलात आहिनि, मसाइल आहिनि, उन्हनि ते गुफ़्तगू थिए, उन्हनि जे मुताबिक़ कानून साज़ी थिए। अच्छा सर, सिर्फ़ु जेकॾहिं रेज़ करण ताईं ॻाल्हि आहे त उहो सिर्फ़ु ओरली हद ताईं, त पोइ त उनजो को फ़ाइदो कोन्हे न? फ़ाइदो आहे न साईं, कीअं फ़ाइदो न आहे? तव्हां आवाज़ उथारींदव त तव्हांजे आवाज़ खे केरु वरनाईंदो, न त मामलात दॿियल हूंदा ऐं चवण वारा चवंदा असांखे कंहिं चयो ई न, त असां उनजे मुताबिक़ छा कयूं? साईं रुशदुल्ला साहिब, मुंहिंजो जेको पंहिंजो मां सम्झां थो पियो त जॾहिं हिज़्ब इख़्तिलाफ़ इक़्तिदारी धुर जे उन वर्क ऑर्डर ते नज़र रखणु उनजी ज़िमेदारी बणिजे थी, त तव्हां हिन वक़्तु जेको असां वटि BS9 आहे, उते जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि, जेके हिते परफॉर्मेंस ॾियनि था, उन्हनि ते तव्हांजी छा नज़र आहे, उहो थोरो ॿुधायो त? हिते बुनियादी मामलात मसाइल जेके आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर तबाह लॻो पियो आहे ऐं इस्पतालुनि जो जेको निज़ाम आहे उहो दरहम भरम लॻो पियो आहे। तालीम जा जेके इदारा आहिनि उन्हनि में स्टाफ जी कमी आहे, उन्हनि खे सहूलियतूं न आहिनि ऐं हितां जे आवाम जे लाइ का बि बुनियादी एक्टिविटी कोन्हे जंहिं ते आवाम पाण खे मसरूफ़ रखे। हिज़्ब इक़्तिदार हमेशह हितां जे वोटर खां वोट वठी करे उहे पंहिंजे मामलात खे सिधे करण में लॻी वेंदा आहिनि ऐं असांजो आवाम जेको आहे उहो वोट ॾेई करे साॻियो ई उन दर्द ऐं उन पीड़ा में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे जंहिंमें हू वोट ॾियण खां पहिरियों हूंदो हुयो। असां चाहियूं था त BS9 जो आवाम जमीयत उलमा इस्लाम जे उमेदवारनि ते एतमाद करे, इंतिखाबी निशान किताब ते एतमाद करे, असां तव्हांजे तमामु तर मामलात में तव्हांजे तरफ़ खां भरपूर नमूने सां पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। साईं मोहतरम, आवाज़ उथारण जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, तव्हां चओ था तबाह हुआ, इदारा तबाह हुअनि, सभु कुझु आहे, पर तव्हां छा था कयो? असां त ज़ाहिर आहे पंहिंजो किरदारु अदा कंदासीं न साईं। असांजे जेका बि हथ वस शइ आहे असां उहा ई शइ कंदासीं। आवाम असां ते एतमाद करे, असां उन्हनि जे उन एतमाद ते पूरो लहंदासीं। हिन महिल बाल आहे आवाम जे कोर्ट में, त हू छा थो फ़ैसिलो करे? ज़ाहिर आहे माज़ी में तव्हां ॾिसो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सेनेटर बणिया, उन सेनेट ऑफ पाकिस्तान में सिंध जे इशूज़ ते सिंध जे नुमाइंदनि खां वधीक उते आवाज़ु उथारियो जेके इक़्तिदारी पार्टियूं हुयूं ऐं उन जे आवाज़ु उथारण खां पोइ उहे मामलात दुरुस्त थींदा रहिया, हल थींदा रहिया। हाणे बि असां पंहिंजे उन लेगेसी खे जेको आहे कंटिन्यू कंदासीं, अॻिते खणी हलंदासीं। ठीकु आहे साईं रुशदुल्ला साहिब, मां सम्झां थो पियो त जेसि ताईं बुनियादी तरह के असांखे उन जे अख़्तियारात जे तयन जो इल्मु न हूंदो त असां हुन ते नज़र कीअं रखी सघंदासीं। तव्हां महिरबानी करे असांखे ॿुधायो त हिकु टाउन चेयरमैन तव्हांजे जुडिक्शन में जेका तव्हां BS9 आहे उन में 2 टाउन अचनि थियूं, टाउन गड़ियासीन ऐं टाउन कमेटी मदई जी, त तव्हां मूंखे ॿुधायो त इन्हनि ॿिन्ही टाउननि जो जेको रोल आहे उहो छा हुजणु घुरिजे ऐं छा पिया कनि? शहरनि जी फलाह ऐं बहबूद जेका आहे उन्हनि जो मतमए नज़र हुजणु खपे। उन्हनि जा जेके नालियूं आहिनि, उन्हनि जा रोड रस्ता आहिनि, उन्हनि जे लाइ जेको ड्रेनेज सिस्टम आहे उन्हनि जी दुरुस्तगी हुजणु खपे ऐं टाउननि खे जेका एॾी ख़तीर रक़म मिले थी, उहा ख़तीर रक़म उन टाउन ते ख़र्चु थिए, न कि कंहिं बि चेयरमैन जे बंगले ते ख़र्चु थिए।
इहा शइ थियणु खपे। साईं इहा त सिधई ॻाल्हि थी न, ईअं त हर माण्हू चवे थो। तव्हां मेन हिज़्ब इख़्तिलाफ़ जा पिलर आहियो त तव्हांखे इहा मालूमात हुजणु ज़रूरी आहे त घणी बजट आहे ऐं ख़र्चु किथे थी थिए, कहिड़नि कहिड़नि मदाद में उन्हनि खे करणी आहे ख़र्चु ऐं नथा कनि, तव्हां उन्हनि खे घसीटियो न। हा, घसीटण जे हवाले सां त आवाम फ़ैसिलो कंदो, जेका लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थींदी आवाम फ़ैसिलो कंदो। बाक़ी जेके मदात आहिनि उहे मदात क्लियर आहिनि, त उन्हनि जा जेके ड्रेनेज जा मामलात आहिनि, उन्हनि जा रोडनि जा मामलात आहिनि, ऐं उन्हनि जे इस्पतालनि जे अंदरि या घिटियुनि में जेके स्प्रे कराइणियूं आहिनि उहे उन्हनि खे कराइणियूं खपनि, जीअं मच्छर आहिनि या ॿिए बीमारियूं आहिनि वबाई उहे ख़तमु थियनि। बुनियादी जेका डेमोक्रेसी आहे BD या लोकल गवर्नमेंट या इहे जेके चेयरमैन आहिनि, उन्हनि जो कमु इहो आहे त तव्हां पंहिंजे शहरीअ जे सफ़ाई सुथराई खे मद्देनज़र रखो, उन जे रोडनि रस्तनि खे मद्देनज़र रखो, उन जे घरनि जे ॿाहिरों बीठल गंदे पाणीअ खे जेको आहे ख़तमु करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। बजट तव्हांखे इन ते ख़र्चु करणी आहे। अच्छा साईं, जेतोणीकि अव्हां जे बि कॉल त उन्हनि वटि बजट सरकारी मौजूदु आहे ऐं इन्हनि शहरनि जे फलाह बहबूद ते ख़र्चु करणी आहे ऐं उहे बाज़ारि नथा कनि, त अव्हां उन हवाले तां छा कयो आहे? असां त ज़ाहिर ॻाल्हि आहे, इन्हनि टाउननि में असांजा नुमाइंदा न आहिनि। जे असांजा नुमाइंदा हुजनि हा त उहे ज़रूरु उन्हनि खां आॾियूं पुछाऊं करनि हा। हिन महिल असां बि इन्हनि टाउननि में बहसियत हिकु आवाम जे त भाङे भाईवार आहियूं, पर न असांजो उन टाउन में हिज़्ब इख़्तिलाफ़ जो रोल आहे, न ई असां जेको आहे उन्हनि सां कंहिं बि सीट ते एडजस्टमेंट जे हवाले सां इक़्तिदारी जेको आहे सथ में शामिलु आहियूं। जॾहिं बि जमियत उलमा इस्लाम खे टाउननि में ऐं यूनियन कौंसिल सतह ते आवाम मुंतख़िब करे उन सीट ते विहारियो पहुचायो, त असांजो किरदारु असांजे आवाम जे साम्हूं हूंदो। ऐं असांजा जेके बि जिते बि ज़िले शिकारपुर में चूंडियल नुमाइंदा आहिनि, यूनियन कौंसिल कंदे रहे असांजी तहलके गड़ियासीन जी, उते मौलाना अब्दुल वहीद केहर आहे, उनजी कारकर्दगी तव्हां हर महीने ॿिए महीने तव्हां ॾिसो, चेक कयो, उनजो चेक एंड बैलेंस उनजी ऑडिट करायो, तव्हांखे उनजो कमु नज़र ईंदो त उहो पंहिंजो कमु करे थो, आवाम जे लाइ सहूलियतूं स्ट्रीट लाइट्स ॾिए थो, उन्हनि खे नलका ॾिए थो, उन्हनि जे घरनि जे अॻियों किथे को किरास भॻल आहे त उहो किरास ठाराए ॾिए थो। ईअं ई जमियत उलमा इस्लाम जे ॿियनि तहलकनि में तहलके लखीअ जा जेके असांजा 2 चेयरमैन आहिनि, उहे पंहिंजो हुते बाक़ाइदा कमु करनि था, मौलाना ग़ुलामुल्लाह महर ऐं साईं बशीर अहमद साहिबु। ऐं ईअं ई असांजे तहलके खानपुर जा 11 चेयरमैन आहिनि जेके मुसलसल अवामी राब्ता मुहिम में आहिनि। मुफ़्ती अब्दुल रज़ाक साहिबु आहे, ऐं मौलाना उबैदुल्ला साहिबु आहे, मौलाना अब्दुल हई साहिबु आहे, मुफ़्ती ग़ुलाम क़ादिर बिरोई साहिबु आहे। टोटल असांजा 11 चेयरमैन आहिनि, उते उहे कमु करनि था। सर माज़रत सां मां चवण जो मक़सदु इहो त तव्हांजे बिकॉल तव्हां मुंतख़ब थींदासीं त कमु करे सघंदासीं, न त बसि न, ईअं न आहे न, इहो आहे तव्हांजो परसेप्शन। असां मुंतख़ब न आहियूं बि, असां पंहिंजे डोमेन में त कमु कयूं था न। हिकु उहो ई था चओ न, त हिन वक़्त ते तव्हां छा कयो आहे? तव्हांखे शायदि उहा शइ नज़र न ईंदी हूंदी, पर असांजे असां त जेको असांजे वस में आहे उहो तव्हांखे बार बार चऊं था, त असांजो कमु नज़र अचे थो। सोशल मीडिया ते असांजो आवाज़ु उथे थो, अवामी राब्ताकारीअ में असां जेका माण्हुनि खे इन शइ जो अहसासु ॾियारियूं था त बाबा हे तव्हां नुमाइंदा चूंडिया, उहे तव्हांजे मामलात में तव्हांजा ॿांह ॿेली नथा थियनि। हाणे जेका वक़्तु ईंदो त तव्हां पंहिंजो किरदारु अदा कजो। असां त इहो ई करे सघूं था, बाक़ी हाणे कंहिंजे दर जे अॻियां वञी को गंद जो कचिरे जो टोकरो त कोन उछले ईंदासीं असां। अच्छा साईं रुशदुल्ला साहिबु, तव्हां महिरबानी करे थोरो इहा बि आगाही कयो त पुठे दफ़े जेका इलेक्शन में 2024 में तव्हांजो जेको वोट जो रेशो हिन तक में छा बीठो, ऐं जेका टोटल वोट जेके आहिनि उहे घणा रजिस्टर आहिनि ऐं तव्हांखे केतिरा पिया? 3.25 लख वोट आहिनि असांजे PS 9 जे तक ते रजिस्टर वोट 3.25 लख, 2,77,000 समथिंग आहिनि। ऐं 2024 वारी जेका जनरल इलेक्शन हुई उन में जमियत उलमा इस्लाम खे यानी मूंखे हिन तक ते PS तक ते 178 पोलिंग स्टेशनियूं आहिनि, ऐं असांखे जेके वोट पिया आहिनि 28,000 वोट पिया आहिनि जमियत उलमा इस्लाम खे, जंहिंमां तक़रीबन 3,000 वोट मुंहिंजा अहिड़ा ख़ारिज कया अथऊं जेके बिल्कुलु बि वोट दुरुस्त वोट हुया, उहे वोट ख़ारिज करे असांजो रेशो घटाइण जी कोशिशि कई वई आहे। असां 28,000 वोट जा हिन तक ते 2024 में दावेदार आहियूं, ऐं असां सम्झूं था, बल्कि यकीन सां चऊं था त 2024 जी इलेक्शन जमियत उलमा इस्लाम खटी हुई, पर हिकिड़ी मैनेजमेंट थी इलेक्शन जी, ऐं उन मैनेजमेंट जे तहत पूरे पाकिस्तान जे इलेक्शन खे
जे निज़ाम खे ऐं रिज़ल्ट खे जेको आहे तब्दील कयो वियो। हिन वक़्तु तव्हां केतिरो पूरो उमीद आहियो त आवाम जेको आहे उहो तव्हांखे पीपल्स पार्टी खे रिजेक्ट करे तव्हांखे वोट कंदो? मां PS 9 जे आवाम खां 2024 वारे इलेक्शन खां वधीक पुर उमीद आहियां। PS 9 जो आवाम पंहिंजो भलाई ऐं पंहिंजे नफ़े नुक़सान खे हाणे सम्झणु शुरू कयो आहे। हू सम्झनि था त असां पंहिंजे हालात जा ज़िमेदार पाण आहियूं। हाणे जेकॾहिं असां पंहिंजे वोट जो दुरुस्त इस्तेमालु कयोसीं त PS 9 जो आवाम क़दरे जेको आहे बहितरी जे तरफ़ अची वेंदो। अच्छा, अगरि ॿियो तव्हां सां मां सम्झां थो पियो त जेको हल्के जे आवाम जो कम्यूनिकेशन आहे जेको अवामी सतह ते हुजणु घुरिजे उन में मूंखे उहो तमामु घणो जेको आहे उहो फुक़दान नज़र अचे थो। त तव्हां जी आख़िर ऑफिस का बैठक को मदरसो को इदारो तव्हांजे टाइम आवाम कीअं मिले किथे मिले तव्हां सां? फुक़दान बिल्कुलु बि कोन्हे को। आवाम मूंसां मुंहिंजे नुमाइंदनि सां मुंहिंजे वर्किंग कमेटी सां मुसलसल राब्ते में आहे। मदेजी में असांजो दफ़्तरु आहे मौलाना निसार अहमद जो मदरसो। दाऊद जी वांड में असांजो दफ़्तरु आहे हाफ़िज़ अब्दुल क़ादिर केहर साहब जी जो मदरसो। गढ़ियासीन में असांजो दफ़्तरु आहे मौलाना शफ़ीक़ुर रहमान पठाण जो मदरसो। ॾखणनि में असांजो दफ़्तरु आहे मौलाना सनाउल्ला चांडियो साहब ऐं मौलाना हमादुल्ला साहब जो मदरसो। ईअं ई हर चइनि यूनियन कौंसिलुनि ते असांजी हिकिड़ी सब ऑफिस जेका आहे तश्कील ॾिनल आहे जिते असांजा साथी वेहंदा आहिनि। उतां जो वोटर हुजे उतां जो वर्कर हुजे उहो पंहिंजा मामलात जेके आहिनि उते खणी ईंदो आहे ऐं रोज़ाना जो बुनियादनि ते उन्हनि जा उहे मामलात मसाइल दुरुस्त थींदा रहंदा आहिनि। जेको असांजो वस आहे असां पंहिंजी कोशिशि कयूं था। त मां बि इन्हनि सां गॾु आहियां न। रूहानी न, मां इन सभिनी जायुनि ते हूंदो आहियां पंहिंजे पंहिंजे टाइम ते। हिकु शइ इहा आहे। ॿी शइ तव्हां हीअं सम्झो त ॾिसो बुनियादी तौर ते हिकिड़े माण्हू जो कमु जमियत उलमा इस्लाम जे मार्फत कंहिं बि थाणे जो हुजे कंहिं बि ऑफिस जो हुजे कंहिं बि इस्पताल जो हुजे जेकॾहिं उहो कमु असांजे ज़ैली सतह जे कंहिं उहिदेदार सां उनजो मामिलो मसइलो हल थी थो वञे त उनखे मूं वटि अचण जी नीड नथी पवे। पर जेकॾहिं इहे दोस्त पंहिंजो अहिड़ो किरदारु अदा करण खां बाद में बि नथा उन कम खे हासिलु करे सघनि त असां पंहिंजे जॻहियुनि ते मौजूदु आहियूं। असां उन्हनि सां उते जिते सॾींदा आहिनि उते पहुची पवंदा आहियूं। कंहिंसां मिलणो हूंदो आहे DSP लेवल जी मीटिंग आहे SHO लेवल जी मीटिंग आहे या कंहिं ऑफिस जे तरफ़ वञण जी मीटिंग आहे असांखे दोस्त चवंदा आहिनि वफ़द ठाहे करे असां पहुचंदा आहियूं उते मिलंदा आहियूं। ॾिसो न मुरवज असां वटि जेको सियासी कल्चर आहे त उन में हर कैंडिडेट जी का बैठक आहे उनजो उते टाइम टेबल आहे आवाम होॾां ईंदो वेंदो आहे मुख़्तलिफ़ कमकार खणी। त तव्हां किथे वेहंदा आहियो? मुंहिंजी प्रॉपर बैठक जेका आहे उहा हिकु दरगाह अमरोट शरीफ़ आहे। ॿियो शिकारपुर में अमरोटी हाउस आहे। हा त उते माना तव्हां जेको टाइम टेबल बाक़ाइदे टाइम आहे। मां तक़रीबन सॼो हफ़्तो ई उते हूंदो आहियां ऐं जिते दोस्त सॾींदा आहिनि त उन्हनि जे वरी मां निकिरी वेंदो आहियां। हा ठीकु आहे। त वॾी महिरबानी तव्हांजी। आख़िर में तव्हां PS 9 जे आवाम खे जेकॾहिं तव्हां कोई पैगाम ॾियणु चाहियो त उहो महिरबानी करे तव्हां। PS 9 जे आवाम खे ही गुज़ारिश कयूं था त तव्हां 2024 जे जनरल इलेक्शन में जमियत उलमा इस्लाम जे उमेदवार ते जंहिं एतमाद जो इज़हार कयो हो पंहिंजे उन ई एतमाद खे हिकु दफ़ो ॿीहर जमियत उलमा इस्लाम जे मथां बरक़रार रखो। असां तव्हांखे तव्हांजे जुमिला मामलात ऐं मसाइल जे हल जी यकीन दहानी करायूं था। हा वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। उमेदु आहे त वरी तव्हां जॾहिं बि को टाइम हूंदो त वरी तव्हांखे ज़रूरु इंशाअल्लाह ज़रूरु तव्हां सां गॾु रहंदासीं।